दड़ो भरसां मुबैना पुलिस मुकाबलो एक जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा। खबर मूजिब दड़ो लॻ मीरपुर बठोरो रोड ते गंज बहर स्टॉप वटि पुलिस पारां मुबैना मुकाबले में एक जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा कई वई आहे। जख्मी हालत में गिरफ्तार थियल जवाबदार की सुञाणप इशफाक शाह के नाले सां थी आहे, जेको जाती शहर जो रहवासी बुधायो पियो वञे। जख्मी थियल जवाबदार के इलाज लाइ रूरल हेल्थ सेंटर दड़ो मुंतकिल कयो वियो, जिते खेस तिबी इमदाद ॾिनी पई वञे। इन सिलसिले में दड़ो पुलिस के SHO अरबाब अलहवसायो नोड़ियो सहाफ़िन के थियल मुबैना मुकाबले जा तफ़सील ॿुधाईंदे चयो त हथियारबंद दड़ो मीरपुर बठोरो रोड गंज बहर स्टॉप वटि ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। इतलाउ ते पुलिस पहुती त हथियारबंदनि फायरिंग शुरू कर ॾिनी। पुलिस की जवाबी फायरिंग में एक जवाबदार इशफाक शाह के जख्मी हालत में गिरफ्तार कयो वियो आहे, जॾहिं त संदसि 3 साथी फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। हुन ॿुधायो त गिरफ्तार जवाबदार इशफाक शाह आदि ॾोहारी आहे। संदसि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिराई केस दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त संदसि ख़िलाफ़ पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।